बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग वॉइस इट विद केटीएन न्यूज़। आऊं हैं लैला निसा। नाज़रीन, यूनिसेफ जी रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान में 22 मिलियन ॿार स्कूल न पिया वञनि। खोड़ सारा ॿार आहिनि जेके स्कूल्स न पिया वञनि। ड्रॉप आउट्स जो तादाद वधंदो पियो वञे। जॾहिं त हाल ई में पाक अलायंस फॉर मैथ्स एंड साइंस जी स्टडी में सिंध लाइ ॿुधायो वियो त सिंध में 6 मिलियन ॿार स्कूल्स खां ॿाहिरि आहिनि। ड्रॉप आउट्स जो रेशो तमामु तेज़ी सां वधंदो पियो वञे। हिते सवाल पियो पैदा थिए त छा तालीम हुकूमतनि जी तरजीह न रही आहे? छा तालीम मुल्क जे सुधार आणण में जे हवाले सां को किरदार नथी रखे? छा तालीम जो वाकई को किरदार न आहे? नाज़रीन, तालीम यकीनन स्कूल्स में ॾिनी वेंदी आहे, पर जॾहिं स्कूल्स जा हाल बुरा हुजनि त हुकूमतनि ते त सवाल उथंदो। अव्हांखे मज़ीद प्रोग्राम में कुझु रिपोर्ट्स अव्हां जे अॻियां रखंदासीं त तालीम खाते सिंध वटि टोटल 47,806 स्कूल आहिनि, जिन मां 33,361 स्कूल हली रहिया आहिनि। जॾहिं त 1946 स्कूल आर्ज़ी तौर ते बंदि आहिनि। 10,000 खां मथे स्कूल मुस्तक़िल तौर बंदि आहिनि। 258 स्कूल अहिड़ा आहिनि जेके नक़ली IDs ते हलनि पिया। तालीम खाते पारां इन्हनि 10,000 स्कूल मुस्तक़िल बंदि थियल ते स्कूलनि मां 7,000 अहिड़नि स्कूलनि जी निशानदेही कई वई आहे जेके नापाइदारी जे दायरे में अचनि पिया। नाज़रीन, हाल ई में डायरेक्टर्स एजुकेशन एंड CMOs जो वर्कशॉप करायो वियो, जंहिंमें तालीम वारे वज़ीर सरदार शाह बि शिरकत कई। ऐं उन वर्कशॉप में तालीम खाते जी मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन खाते पारां तैयार कल ब्रीफिंग में 7,433 नापाइदार स्कूलनि जी निशानदेही कई वई। इन लाइ समूरनि डायरेक्टर्स स्कूलनि खे हिदायत कई वई त हू उन्हनि स्कूलनि जो मुकमल सर्वे करे रिपोर्ट 15 ॾींहंनि में तालीम खाते वटि जमा कराइनि। ऐं तालीम खाते पारां नापाइदार स्कूलनि जी तइन बाबति करायल वर्कशॉप में मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन डायरेक्टोरेट जी पेश कयल ब्रीफिंग मूजिबि नापाइदार प्राइमरी स्कूल उहे आहिनि जिते स्कूल त आहे पर ॿारनि जी दाख़िला न आहे। सो तालीम खाते पारां नापाइदार स्कूलनि जूं इमारतूं जेके आहिनि उहे सिहत खाते हवाले करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जॾहिं त सिंध जे वज़ीर सैयद सरदार शाह जो चवणु आहे त जेके बि नापाइदार स्कूलनि जूं इमारतूं आहिनि उहे सिंध हुकूमत खे ॾींदासीं त उहे उते भली डिस्पेंसरीज़, व्यमघर, कम्यूनिटी हॉल्स लाइ कमु आणनि। ऐं उनजो मज़ीद चवणो त इहो मामिलो सिंध काबीना खे मोकिलींदासीं, हतमी फ़ैसिलो काबीना कंदी, असां उन्हनि इमारतुनि तां हथु खणंदासीं। सरदार शाह साहब जो रिसेंटली मीडिया टॉक सां ॻाल्हाइनि पिया, उन्हनि जो इहो सभु चवणु हुयो। सो स्कूल्स जी हालति बाबति जेकॾहिं ॻाल्हि कयूं, या शुरू में बि चयमि त सवाल त उथंदो। ही अव्हांजे साम्हूं मूं वटि बि हिकु लिस्ट पई आहे, अव्हांखे ॾेखारींदी थी हलां त दादू जी सूरत हाल ॾिसो त छा छत जी हालति लॻी पई आहे। ॿार छत न हुजणु सबबि कीअं स्कूल में वेठा आहिनि ऐं कीअं पढ़ी रहिया आहिनि। उनखां अलावा तव्हांखे मां अञा ॾेखारींदी हलां पिंगरियो जी सूरत हाल, त पखनि जी हालति ॾिसो, सकरनि ॾिसो, जिते बिल्डिंग न आहे पर ॿार वञनि पिया, मजबूर आहिनि वञण जे लाइ। ज़ाहिर आहे उन्हनि खे तालीम हासिलु करणी आहे, पर तव्हां बिल्डिंग्स जी हालति ॾिसी करे अंदाज़ो लॻाए सघो पिया त तालीम जो केतिरो बुरो हाल लॻो पियो आहे। इन खां अलावा टंडो अलया, शिकारपुर, टंडो भागो, मूं वटि हिकु वॾी लिस्ट आहे जंहिंमें स्कूल्स जी हालति बुरी लॻी पई आहे। घोटकी में तव्हां ॾिसो त चेयर्स एंड डेस्क न आहिनि, ॿार कीअं ज़मीन ते वेठा आहिनि। कंधकोट में पाणी बीठल आहे, रस्तो कोन्हे जो ॿार स्कूल अंदरि वञी सघनि, पथर रखी करे हो अॻिते वञनि पिया। सो हिन टेलीफोन लाइन ते मूंसां गॾु मौजूदु आहे शर्मिला फारूकी साहिबा, पीपल्स पार्टी जी सीनियर अॻवान। उन्हनि खां पुछंदासीं त छा तालीम वाकई हुकूमतनि जी तरजीह न आहे। शर्मिला साहिबा, थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग। बहुत शुक्रिया कि आपने टाइम निकाला इस अहम मौजू पे बात करने के लिए। शर्मिला साहिबा, क्या अब तालीम हुकूमत की तरजीह नहीं रही? जी बहुत शुक्रिया लैला। देखिए, तालीम के हवाले से जो इस मुल्क के अंदर क्वालिटी ऑफ एजुकेशन है, ख़ास तौर से पब्लिक सेक्टर में, वो इसे कहना चाहिए, अगर मैं अच्छे अल्फाज में इसको इस्तेमाल करूं तो इत्मीनान बख्श नहीं रही है, अनफॉर्चुनेटली। हालांकि होना ये चाहिए था कि अगर प्राइवेट सेक्टर के बराबर की तालीम ना हो तो कम से कम इतनी मयारी हो कि अच्छी फैमिलीज के लोग अपने बच्चों को पब्लिक सेक्टर के स्कूल्स और कॉलेजेस में दाखिल कराना को तरजीह दें। अच्छा, हर दौर में हम ये सुनते भी हैं और हर दौर में हम ये बजट के हवाले से भी देखते हैं, बिलखुसूस जब से 18वीं तरमीम आई है, कि तालीम के शोबे को जो फंड मुख्तसस किए जाते हैं वो हर साल उसमें इजाफा होता है। बिल्कुल। लेकिन चंद एक चीज़ें ऐसी हैं जो हम ये देखते हैं कि साल गुजरने के बाद भी उसमें किसी किस्म की कोई खातिर ख्वाह बेहतरी नहीं आई है। ठीक। सबसे इम्पोर्टेंट चीज़ तो ये है कि बच्चियों की जो एनरोलमेंट है प्राइमरी से सेकेंडरी स्कूल में, वो उस दर्जे की नहीं है जो
لڑکوں کی انرولمنٹ ہے. اس کا بنیادی وجہ یہ ہے کہ دیکھیے ملک کے اندر غربت ہے، ہر صوبے کے اندر غربت ہے، کہیں زیادہ ہے کہیں کم ہے، لیکن ہے مہنگائی ہے، بے روزگاری ہے. اور پچھلے 3 سال سے تو جو بے روزگاری ہے، غربت ہے اور جو جاب لیسنس ہے وہ تو اپنے عروج پہ ہے. اس کی تو مثال پورے پاکستان میں اس سے پہلے کبھی ہمیں نہیں ملی. ہوتا یہ ہے کہ اگر ایک گھر کے اندر 5 سے 6 بچے ہیں تو والدین ترجیح یہ دیتے ہیں کہ لڑکوں کو تعلیم دیں بنسبت اس کے کہ وہ لڑکیوں کو دیں، تاکہ لڑکے آگے جا کے پھر نوکری کریں گے اور گھر کی جو فائنینشیل حالات ہیں اس کے اندر مدد کر سکیں گے. تو اس وجہ سے بچیوں کی انرولمنٹ جو ہے وہ کم رہتی ہے پرائمری سے سیکنڈری اسکول کے اندر، اور پھر سیکنڈری سے آگے جو کالجز ہیں اس کے اندر اور گر جاتی. جی شرمیلا، بچیوں کی انرولمنٹ کے حوالے سے بھی ہم ضرور بات کریں گے، لیکن پہلے جیسے کہ میں نے حکومت کے حوالے سے بات کی، تو کیا یہ ذمہ داری آپ سمجھتی ہیں کہ حکومت پہ ہی آتی ہے، یا اس میں جیسے کہ آپ نے مختلف فیکٹرز انکلوڈ کیے کہ غربت آ گئی، فائنینشیل پرابلمس آ گئے، تو مسئلہ کیا عوام سے شروع ہو رہا ہے، ان فیملی سے شروع ہو رہا ہے کہ وہ اپنی بچیوں کو تعلیم نہیں دلا رہے ہیں، یا سب سے پہلے یہ حکومت کی ذمہ داری آتی ہے کہ وہ اسکولز کی حالت کو درست کریں، ایجوکیشن کے معیار کو درست کریں؟ دیکھیے میں نے جو سکولز وزٹ کیے ہیں پچھلے کئی ماہ کے اندر، ان میں بہت سے اسکولوں کی جو حالت زار ہے وہ اطمینان بخش ہے. میں ایسے نہیں کہوں گی کہ بالکل ایسا ہے کہ حالت زار ہے اس میں نہیں بیٹھ سکتے. ہاں اندرون سندھ کے اندر آپ جائیں تو شاید کچھ ایسے اسکولز آج بھی ڈیفینیٹلی موجود ہیں جہاں پر فیسلٹیز دینے کی بہت زیادہ ضرورت ہے. لیکن جس طرح آپ نے مجھ سے سوال کیا کہ کیا یہ بنیادی ذمہ داری حکومت وقت کی ہے، بالکل یہ حکومت وقت کی، یہ ریاست کی ذمہ داری ہوتی ہے. غربت کو کم کرنا، بے روزگاری کو کم کرنا اور مہنگائی کو کم کرنا یہ بھی حکومت کی ذمہ داریوں میں شامل ہے. اور یہ پوری چین انٹر لنکڈ ہے. اگر غربت بڑھے گی، بے روزگاری بڑھے گی تو اس کا افیکٹ ڈائریکٹلی ہاؤس ہولڈ پہ جاتا ہے. ٹھیک ہے، پھر ظاہری بات ہے پرچیزنگ پاور یا بچوں کی تعلیم، صحت کی فیسلٹیز پہ پیسہ خرچ کرنا یہ کم ہوتے جاتے ہیں. اب آپ نے پوچھا کہ کیا یہ حکومت کی ترجیحات میں نہیں ہے، بالکل ہے. جس طرح میں نے پہلے کہا کہ آپ ہر سال کا بجٹ اٹھا کے دیکھ لیں ہر صوبے کا، ٹھیک، اس میں پہلے نمبر پہ نہیں تو دوسرے تیسرے نمبر پہ ضرور تعلیم کے حوالے سے جو فنڈ مختص کیے جاتے ہیں وہ ہمیشہ سے ایجوکیشن سیکنڈ یا تھرڈ نمبر پہ آتی. پہلے یہ ہوتا ہے کہ آپ کی لا اینڈ آرڈر سیکیورٹی کے حوالے سے ہوتے ہیں، دوسری ہیلتھ پہ. اب پچھلے 2 سالوں سے کیونکہ پینڈیمک آیا ہوا ہے تو سب سے زیادہ جو ترجیحات دی جا رہی ہے وہ ہیلتھ کی شعبے کو ہے. اس کے بعد جو ہے وہ ایجوکیشن کا شعبہ ہے. اب ہوتا کیا ہے کہ تعلیم کیوں نہیں معیاری ہے؟ اس لیے نہیں معیاری ہے کہ آپ کی جو ٹیچرز کی انرولمنٹ کی جاتی تھی ماضی کے اندر وہ بڑی ناقص تھی. ہوتا یہ تھا کہ آپ کے رشتہ دار، میرے رشتہ دار، کہیں نوکری نہیں ملی، کچھ نہیں ملا تو چلو جی ٹیچر کی جاب دے دو. پچھلے چند سالوں سے اب یہ کیا جا رہا ہے کہ باقاعدہ ان ٹیچرز کا انٹرنس ٹیسٹ ہوتا ہے اور یہ ورلڈ بینک کراتا ہے. 60% سے اوپر اگر مارکس آتے ہیں تو پھر ٹیچرز کی انرولمنٹ ہوتی ہے. اچھا، انرولمنٹ ہونے کے بعد جو ایک چیز کا فقدان آج تک ہے تعلیم کے شعبے کے اندر وہ یہ ہے کہ ٹیچرز کی باقاعدہ ٹریننگ ہر سال. دیکھیے وقت اور حالات چینج ہو رہے ہیں، ٹیکنالوجیز چینج ہو رہی ہیں، تعلیم کا معیار چینج ہو رہا ہے، لیکن ٹیچرز کی ٹریننگ نہیں ہو پاتی ہے. ٹیچرز جو ہیں وہ جو اسٹوڈنٹس کو جو ایجوکیشن دے رہے ہیں وہ اپنے لیول پہ دے رہے ہیں. کوئی اس میں ٹیچرز کی ٹریننگ ہوگی، بہتر ایکیڈیمیا سامنے آئے گا تو ظاہری بات ہے اسٹوڈنٹس کی جو کوالٹی آف ایجوکیشن ہے وہ بھی امپروو ہوگی. کریکولم نہیں چینج ہوتا نئے زمانے کے جدید حالات کے حوالے سے. ابھی آپ نے دیکھا کہ پچھلے کچھ مہینوں سے جھگڑا پڑا ہوا ہے سنگل نیشنل کریکولم کے اوپر. پی ٹی آئی کی حکومت کا یہ مینیفیسٹو ہے کہ جی ہم نے ایک سنگل نیشنل کریکولم لانا ہے. وہ یہ سمجھتے ہیں کہ ایک جادو کی چھڑی چلائیں گے اور پورے ملک کے اندر ایک یکساں نظام لے آئیں گے، اس سے تعلیم کا معیار بہتر ہو جائے گا. نہیں، تعلیم کا معیار اس طرح بہتر نہیں ہوگا. تعلیم کا معیار اس وقت بہتر ہوگا جب آپ کے کریکولم کے اندر کنٹینٹ جو ہے اس کو آپ بہتر کریں گے. دیکھیے بہت ساری چیزیں جس کے اوپر کام کرنے کی ضرورت ہے. جی بالکل، بہت ساری چیزیں جس پہ کام کرنے کی ضرورت ہے. مختلف شعبوں کے اندر اور مختلف صوبوں کے اندر کوشش یہ کی جانی چاہیے کہ آپ دنیا بھر کے کریکولمز اٹھا کے دیکھیں
کہ کس طریقے سے ان کے اندر جو ہے وہ امپروومنٹ لائی جاتی ہے، اور اس کو آپ اڈاپٹ کریں جہاں جہاں پر آپ اڈاپٹ کر سکتے ہیں. اس کو ایک سیاسی معاملہ نہ بنائیں یا اس کو آپ ایک صوبائی معاملہ نہ بنائیں. اس کو ایز اے نیشنل ایجوکیشن ایمرجنسی سمجھ کے نفاذ کریں. دیکھیں بچے ہمارا اثاثہ ہیں، جس طرح ہم اپنے ایٹمی اثاثوں کو پروٹیکٹ کرتے ہیں، اس طریقے سے ہم نے اپنے بچوں کو پروٹیکٹ کرنا ہے. اور ایک اچھی ترقی یافتہ ملک کی پہچان یہی ہوتی ہے کہ اس میں تعلیم کا نظام جو ہو وہ بہترین ہو. انفارچونیٹلی آج پاکستان کے بنے ہوئے 75 سالوں بعد بھی ہم یہ نہیں کہہ سکتے کہ ہمارا تعلیم کا نظام جو ہے وہ اطمینان بخش ہے. بالکل بھی اطمینان بخش نہیں ہے. کہیں اسکول میں فیسلٹیز نہیں ہے، کہیں ایسا بھی میں نے دیکھا ہے کہ 14 بچے ہیں ایک اسکول کے اندر، اس پہ 6 ٹیچرز ہیں. کہیں میں نے دیکھا ہے کہ 100 بچے اور اس کے اوپر 2 ٹیچرز ہیں. تو یہ بھی ایک ڈسپیرٹی ہے. اس کو بھی میرا خیال ہے کہ ایک ہنگامی بالکل شرمیلا صاحبہ، تعلیم کے معیار پہ بھی ضرور فوکس کرنا چاہیے، لیکن وہ بھی تب ہوگا جب جہاں پہ بچوں کو تعلیم دی جا رہی ہے وہ جگہ، وہ پلیس تو اطمینان بخش ہو نا. جیسے آپ نے کہا کہ آپ نے کچھ اسکولز وزٹ کیے تو وہ اطمینان بخش تھے، تو آپ نے یقیناً وہ کراچی میں کہیں پہ کی ہوں گی. لیکن اگر آپ سندھ میں اندر چلی جائیں، بہت سارے، میرے پاس تو ابھی بھی ایک ہیوج لسٹ پڑی ہے جو کہ پروگرام کی شروعات میں ہم نے دکھائے بھی وہ فوٹیجز، کہ کہیں پہ چھت نہیں ہے اور بچوں کے بیٹھنے کی جگہ نہیں ہے، کہیں پہ پیڑ کے نیچے بیٹھ کے استاد جو ہے وہ بچوں کو پڑھا رہا ہے. تو یہ کب درست ہوگا؟ میں آپ سے بالکل آپ کی بات سے ایگری کرتی ہوں. میں نے کہا نا کہ اگر آپ اندرون سندھ چلے جائیں تو وہاں پر ڈیفینیٹلی ایسے تعلیمی ادارے ہوں گے جہاں پر یہ مسنگ فیسلٹیز ہیں. اور جب تک آپ جہاں پر تعلیم امپارٹ کرتے ہیں وہ جگہ اطمینان بخش نہیں ہوگی تو ظاہری بات ہے کہ اسٹوڈنٹس کس طریقے سے پڑھیں گے. خاص طور پہ بچیاں. اگر کوئی گاؤں ہے اور اس گاؤں کے اندر کوئی اسکول ہی نہیں ہے، بہت دور دراز ہے، تو والدین کس طرح اپنی بچیوں کو بھیجیں گے؟ اٹس ناٹ سیف. تو یہ چیزیں جو ہیں ان میں تو فوری طور پہ درستگی لانے کی ضرورت ہے. مجھے یاد ہے کہ یورپین یونین بھی ہمیں ایجوکیشن ڈپارٹمنٹ کو بہت زیادہ فنڈز دیتی ہے ان چیزوں کی درستگی کے لیے. ورلڈ بینک کے فنڈز ہمیں آتے ہیں، پھر ہمارا بجٹ جو ہے اس کے اوپر پیسے مختص کرتا ہے. تو ہنگامی بنیاد پہ میری اپنی تو ذاتی رائے ہے کہ سب سے پہلے جن اسکولز کے اندر مسنگ فیسلٹیز ہیں ان کو دینا چاہیے. پھر آپ دیکھیں ایک سندھ ایجوکیشن فاؤنڈیشن بھی ایک ادارہ ہے، وہ کیا کرتا ہے، وہ بھی ایجوکیشن ڈپارٹمنٹ کے ماتحت ہی چلتا ہے. وہ کیا کرتا ہے کہ وہ کمیونٹی اسکولز بناتا ہے کہ جس علاقے میں یا جس گاؤں کے اندر اسکول ہے وہیں سے ٹیچر لیں، وہیں کے جو کرتا دھرتا ہے انہیں کو اسکول کی مینجمنٹ کا اختیار دیں. اگر بچیوں کی انرولمنٹ ہوگی تو 450 روپے پر بچی دیا جائے گا والدین کو، اور اگر لڑکوں کی انرولمنٹ ہوگی تو 350 دے گا. یہ انسینٹیو ہے، آپ کو انسینٹیوائز بھی کرنا پڑے گا. جس ملک کے اندر غربت ہوتی ہے، بے روزگاری ہوتی ہے، وہاں پر آپ کو انسینٹیوائز کرنا پڑتا ہے کہ لوگ بچیوں کو اسکول بھیجیں کیونکہ غربت اتنی ہے. تو یہ والدین کے لیے انسینٹیو ہے کہ ہم اگر اپنی 4 بچیوں کو کہہ رہی ہیں کہ انسینٹیو دیا جائے، تو وہ انسینٹیو دینا وہ کون دے گا؟ انسینٹیو وہ حکومت دیتی ہے، وہ سندھ گورنمنٹ بھی دے رہی ہے، حکومت سندھ بھی دے رہی ہے. اگر آپ ہمارے بجٹ میں بھی پڑھیں اور اگر آپ جا کے اسکولز بھی کمیونٹی اسکولز وزٹ کریں تو یہ ہو رہا ہے کام. یہ ہو رہا ہے، لیکن ہمیں نظر نہیں آ رہا کیونکہ ابھی بھی اسکولز کی میرے پاس وہ لمبی لسٹ ہے، اتنی بری حالت لگی پڑی ہے. تو وہ اسکولز کیوں نہیں فکس ہو رہے؟ نواب شاہ ہے، نوشر و فیروز ہے، گھوٹکی ہے، کند کوٹ ہے، وہ کیا دیکھیے حکومت کی میں نظر آپ کو نہیں ایک آ بات رہے؟ بتاؤں جی جی کہ جہاں اسکولز فکس بھی ہو جا رہے ہیں نا وہاں بھی ان کو ایئرلی مینٹیننس کی ضرورت ہوتی ہے. آپ اگر اپنے گھر میں بھی اگر ایک دفعہ اگر آپ اپنے پنکھا لگا دیا یا چھت لگا دی، چھت کو پینٹ کر دیا، تو یہ نہیں ہے کہ آپ اگلے 10 سال وہاں کوئی کام نہ کریں. یہ آپ کو ہر سال مینٹیننس کی ضرورت ہے، ورنہ وہی ویئر اینڈ ٹیئر ہوگی، وہی پھر نقصان ہوگا. تو یہ ایک سسٹم بنانا چاہیے. میں کیونکہ محکمہ تعلیم نہیں چلاتی تو میں آپ کو پن پوائنٹ کر کے نہیں بتا سکتی کہ اس وقت کیا ہو رہا ہے کیا نہیں ہو رہا. میرا خیال ہے کہ سردار شاہ صاحب ول بی ان مچ بیٹر پوزیشن کہ وہ آپ کو اس بات کا جواب دے سکے. میں تو ایک جنرلائز بات کر سکتی ہوں آپ سے کہ لیکن میں یہ سمجھتی ہوں کہ ہم نے سندھ کے اندر تعلیم کے ادارے کو ترجیح دی ہے اور بہت حد تک ترجیح دی ہے، کیونکہ میں نے کچھ ایسے ادارے بھی دیکھے ہیں، ایسے اسکولز بھی دیکھے ہیں بالخصوص نواب شاہ کے اندر. مجھے یاد ہے کچھ سالوں پہلے تک ڈاکٹر عذرا پیچو صاحبہ اس کو چلاتی تھیں اور وہ بالکل فری آف کاسٹ تھے. اور جن علاقوں میں ٹرانسپورٹیشن نہیں تھی اور وہ دور تھے وہاں باقاعدہ بس سسٹم چلتا تھا جو بچیوں کو وہاں سے ٹرانسپورٹ کر کے اسکول میں لے کر آتا تھا اور پھر
ٹائم ختم ہونے کے بعد اسکول کا واپس ان کو ان کے گھروں تک پہنچاتا تھا. یہ چیزیں کی انفارچونیٹلی یہ چیزیں منظر عام پر اس طریقے سے پروجیکٹ نہیں کی جاتی سندھ کے اندر جس طرح دوسرے صوبوں کے اندر کی جاتی ہے. یا تو بارش بھی اگر تھوڑی سی ہو جائے تو بڑا واویلا مچ جاتا ہے. لاہور میں اگر گھر ڈوب جائیں سڑکیں ڈوب جائیں تو میڈیا اسے نہیں دکھاتی ہے. لیکن بہرحال کہنے کا مطلب یہ ہے کہ ابھی بھی بہت زیادہ کام کرنے کی ضرورت ہے. نقصان نظر آئے گا تو ظاہر سی بات ہے اس کو ہائی لائٹ کیا جائے گا نا. جی میں نے کہا نقصان جب نظر آئے گا تو اس کو ظاہر سی بات ہے ہائی لائٹ تو کیا جائے گا نا. نہیں بالکل کرنا چاہیے اور کرنا اس لیے چاہیے مثبت طریقے سے کہ تاکہ حکومت اس کا نوٹس بھی لے اور وہاں پر بہتری بھی لائے. اچھا ٹھیک ہے. تو ابھی ہم ڈراپ آؤٹس پہ بات کرتے رہتے ہیں. جو ریسنٹ اسٹڈی بھی آئی ہے جو آؤٹ آف اسکول چلڈرن ہے جس میں سے 6 ملین بچے جو ہیں وہ سندھ میں اسکول نہیں جاتے ہیں جن میں سے اوور آل کنٹری میں 22 ملین بچے اسکول نہیں جا رہے ہیں. تو کیسے ڈراپ آؤٹس کے ریشو کو جو ہے ہم کم کریں؟ دیکھیے میں نے آپ کو بتایا نا اس کو انسینٹیوائز کرنا پڑے گا. غربت بہت زیادہ ہے. والدین یہ چاہتے ہیں کہ بچوں کی تو شادی کرا دیں, بچوں کی تعلیم کے اوپر کیوں پیسے خرچ کیے جائیں, ان کی تو شادی ہو جانی ہے, لڑکوں کے اوپر خرچ کیے جائیں کیونکہ پھر وہ بریڈ ارنرز بنتے ہیں فیملیز کے. اسی لیے میں نے آپ کو کہا کہ اس کو انسینٹیوائز کرنا پڑے گا, اسٹائپنڈ دینا پڑے گا. جس طرح میں نے آپ کو بتایا کہ اگر انرولمنٹ ہوگی بچوں کی تو والدین کو اس گھرانے کو رقم دی جائے گی, ایک مختصر رقم دی جائے گی ہر مہینہ. ان چیزوں سے انسینٹیوائز کرنا چاہیے. تھوڑی مزید روشنی ڈالیے گا کہ کیا ایسا ابھی بھی ہو رہا ہے کچھ ادارے؟ جی بالکل, میں نے آپ کو بتایا یہ آج سے نہیں ہو رہا, یہ کافی سالوں سے ہو رہا ہے. کیونکہ سندھ ایجوکیشن ریفارم کا ایک زمانے میں بھی حصہ رہی تھی اور وہ اس پہ کام کرتا تھا. سندھ ایجوکیشن فاؤنڈیشن میں نے آپ کو ذکر کیا, وہاں پر بھی یہ کام ہوتا ہے. آپ اگر کبھی وزٹ کریں نا جو ان کے بنائے ہوئے اسکولز ہیں اور وہ جو اسکولز وہ چلا رہے ہیں وہ بڑے اچھے اسکولز ہیں. نواب شاہ میں نے آپ کو بتایا, مجھے ایگزیکٹلی اسکول کا نام ابھی یاد نہیں آ رہا لیکن وہ عذرا پیچو صاحبہ چلاتی تھیں ایک زمانے میں اور ابھی بھی وہ چل رہا ہے. اسی طریقے سے اگر ہم مختلف, ابھی میں پچھلے دنوں لیاری کے وزٹ کے اوپر تھی اور میں نے وہاں پر بچوں کی پرائمری اسکولز اور کالجز یہ وزٹ کیے. ہر اسکول کے اندر اب ہم ایلیمنٹری جو کلاس ہے جسے ہم کہتے ہیں نرسری اور پری نرسری وہ ہم وہاں پر ایڈ کرنے کے لیے جا رہے ہیں. اور ایلیمنٹری کلاسز کا مطلب یہ ہے کہ جو پرائیویٹ سیکٹر کے اندر بڑی بڑی فیس لے کر اور رجسٹریشن لے کے جو بچوں کو ڈالتے ہیں نرسری پری نرسری کے اندر, یہاں حکومت سندھ ان کو فری جو ہے وہ اس کی پروویژن دے گی. کافی سارے اسکول میں نے وزٹ کیے, کہیں پر کچھ ریپیئر کی ضرورت تھی, کہیں پر کچھ مسنگ فیسلٹیز تھی, کہیں پر ایڈیشنل کلاسز بنانے کی ضرورت تھی جہاں پر انرولمنٹ زیادہ تھی لیکن کلاس رومز نہیں تھے تو کلاس رومز ایڈ کرائے جا رہے ہیں. تو یہ کیونکہ میں نے خود یہ کیا ہے تو اور میں خود اس کو دیکھ رہی ہوں تو مجھے اندازہ ہے کہ تو آپ کی باتوں سے تو بہت پازیٹیوٹی ہمیں نظر آ رہی ہے لیکن جو ہم دیکھ رہے ہیں وہ صورتحال بہت ہی مختلف ہے. تو بہرحال اس چیز دیکھیے آپ جو ہے نا نیلا, میں آپ کو بات بتاؤں, آپ اوور آل دیکھ رہی ہیں, آپ کے شاید رپورٹر نے چند ایک جگہوں کی جو ہے وہ چند گاؤں کی بڑی لسٹ ہے جو کہ میں پورے پروگرام میں ریلیونٹ جو چیزیں بھیجی, آئی ایم شیور بالکل صحیح بھیجوں گی. جی لیکن میری گزارش آپ سے یہ ہوگی کہ کسی دن آپ میرے ساتھ بھی چند ایک اسکولز کا دورہ کرنے چلیں. بالکل تیار ہیں آپ کے ساتھ چلنے کے لیے. لیاری سے باہر اندرون سندھ کرنا چلیں جہاں واقعی اچھا کام ہو رہا ہے اور اتنے اچھے پبلک اسکولز ہیں, پرائمری اسکول, سیکنڈری اسکول, جن کو آپ دیکھ کے آپ کا شاید واقعی دل تھوڑا سا مطمئن ہو. ٹھیک ہے, بالکل آپ کے ساتھ چلیں گے. لیکن شرمیلا صاحبہ وہ تو پھر ایک ہی جگہ پہ ہم لوگ فوکس کر لیں گے نا, ہمیں تو اوور آل درستگی پیدا کرنی ہے, اوور آل سدھار لانا ہے نا. ہم مختلف اضلاع کے اندر چلیں گے اور وہاں پر میں دکھاؤں گی. دیکھیے ہوتا کیا ہے, میڈیا چلنے کے لیے تیار ہے مختلف کراچی کے اضلاع کی بات کریں اوور آل سندھ میں آپ میں پورے سندھ کی بات کریں, میں صرف کراچی پہ فوکس نہیں کر رہی ہوں. میں کہہ رہی ہوں کہ کراچی سمیت سندھ کے جو مختلف اضلاع میں چلیں گے. بہت ایسی بھی جگہیں ہیں جہاں پر اچھا کام ہو رہا ہے اور حکومت سندھ ہی کر رہی ہے, وہ بھی جگہیں دیکھیں اور آپ کے رپورٹر کو بھی ضروری ہے. میرے خیال سے یہ بھی ہمیں دکھانا چاہیے کہ کہاں پہ اچھا کام ہو رہا ہے. جی بالکل, لیکن تو میں کہہ رہی ہوں کہ وہ شاید آپ کا رپورٹر نہیں دکھائے گا, وہ جب آپ میرے ساتھ چلیں گی نا اور آپ اپنے رپورٹر کو بھی لے چلیے گا, یہ کام ہم بالکل کریں گے آپ کے ساتھ چلیں گے اور دکھیں گے اور دکھائیں گے بھی کہاں پہ اچھا کام ہو رہا ہے, کیونکہ ہمیں جو ابھی اس وقت امیجز نظر آ رہی ہیں وہ بہت ہی بری نظر آ رہی ہیں. تو بہرحال بہت شکریہ شرمیلا صاحبہ آپ کے ٹائم کا, آپ نے وقت دیا اور آپ نے اس تمام پورے موضوع پہ اور مسئلے پہ روشنی ڈالی. بہت شکریہ آپ کی جوائن کرنے کا. ناظرین ہتے ایک شارٹ کمرشل بریک پہ وٹھوں, بریک کھاں پوئے حاضر تھا.
वेलकम बैक नाज़रीन। जीअं त तव्हां ब्रेक खां अॻु में ॾिठो शर्मिला फारूकी साहिबा असां सां गॾु मौजूदु हुयूं ऐं तमामु पॉज़िटिव ॻाल्हियूं पयूं कनि त कुझु अहिड़ा बि इलाइक़ा आहिनि जिते स्कूल्स जी हालत बहितर आहे ऐं असीं हुननि सां हलण जे लाइ तयार आहियूं ऐं तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं त उहे कहिड़ा इलाइक़ा आहिनि, कहिड़ा स्कूल्स आहिनि जंहिंजी हालत बहितर आहे। सो हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते ज़ूम ते मौजूदु आहिनि सगीर चांडियो साहिबु, इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट आहिनि। उन्हनि खां पुछूं था त हुकूमत पारां त वॾी पॉज़िटिविटी जो मुज़ाहिरो पियो कयो वञे ऐं जेके इमेजिस असां पिया टेलीविजन स्क्रीन्स ते ॾिसूं त असांखे त इहो ई पियो लॻे त जेके तालीम आहे उहा हुकूमत जी तरजीह में असांखे कोन शामिल पियो अचे, प्रायोरिटी लिस्ट में असांखे नज़र न पियो अचे। पर अकॉर्डिंग टू शर्मिला साहिबा जी उन्हनि चयो त तालीम हुकूमत जी प्रायोरिटी आहे। जीअं त बजट में इज़ाफ़ो पियो कयो वञे हर साल, त पोइ इन जो छा मतिलबु इहो आहे त तालीम वाकई हुकूमत जी तरजीह आहे? सो रीसेंट जेका रिपोर्ट इंट्रो में अवां सां आउं शेयर कई, जंहिंमें कुझु स्कूल्स खे बंदि कराइण जी ॻाल्हि कई वई आहे, बाक़ाइदा हिकु स्टेटस शेयर कयो वियो आहे स्कूल्स जो। सो उन हवाले सां सगीर साहिब खां पुछंदासीं। सगीर, वरी महिरबानी जॉइन करण जे लाइ। सगीर, कुछ देर अॻु में ब्रेक खां अॻु में असां सां शर्मिला साहिबा गॾु हुयूं, वरी पॉज़िटिव ॻाल्हियूं पयूं कनि असां सां त कुझु कराची में या लियारी जी तरफ़ कुझु अहिड़ा स्कूल्स पिया आहिनि जंहिंजी हालत दुरुस्त आहे। त सभ खां पहिरियों त इहो ॿुधाइजो त छा सिंध में वाकई में स्कूल जी हालत दुरुस्त आहे जेके सरकारी स्कूल आहिनि, या ही पॉज़िटिविटी बस ईअं ई हुई? वॾी महिरबानी लाइला। सिंध जी तालीम जी सूरत हाल शर्मिला फारूकी जी इन ॻाल्हि ते मां इत्तफ़ाक़ कंदुसि त सिर्फ़ु कागज़नि ताईं बहितर नज़र अचे थी। तव्हां पंहिंजो सरज़मीन ते तव्हां वेंदो त तमामु घणी तालीम जी सूरत हाल जेका आहे उहा ख़राबु नज़र अचे पई। बिल्कुलु इन्हनि जी ॻाल्हि सही आहे त हर साल जेको आहे उहा हिननि जी तरजीहनि में जेका उहा शामिलु आहे पंहिंजो तालीम, पर उन जी बजट में हर साल इज़ाफ़ो कयो वेंदो आहे। पर जेकॾहिं पाण उन्हनि जे पंहिंजनि ई रिपोर्टनि जो असां ज़िक्र कंदासीं त तमामु ख़राबु सूरत हाल जेका उहा नज़र अचे पई। मुंहिंजे ख़्याल में मां तव्हांखे ॿुधायां 2021 ऐं 21 में जेका आहे उनजी जेका तालीम खाते जी बजट हुई उहा 244 अरब रुपया हुई, ऐं हाणे जेका हिन साल जेको आहे 2021 ऐं 22 में उहा वधाए करे 277 अरब रुपया जेका आहे उहा बजट कई वई। पर उन जे बावजूद बि तव्हां जेका रिपोर्ट नाज़रीन सां शेयर कई त ॾिसो केॾी ख़तरनाक सूरत हाल आहे। 10,000 खां वधीक जेके आहिनि उहे स्कूल बंदि करण पिया वञनि ऐं अहिड़ा स्कूल जेके आहिनि तमामु तालीम जी जेका आहे उहा सूरत हाल ख़राबु आहे। तव्हां काल जेका आहे उहा सभिनी जेका उहा ॾिसी वरिती त तालीम जी केॾी जेका आहे उहा बुरी सूरत हाल आहे। पोणा 2 लख जेके आहिनि उहे उमेदवार बंदि कया वञनि, उन्हनि स्कूल्स खे छो आर्ज़ी तौर या मुस्तक़िल तौर ते बंदि कयो वियो आहे? इन जे पोयां छा बैकग्राउंड आहे? ॾिसो, इन सिलसिले में जेका सरदार शाह जो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त इहे जेके स्कूल जेके आहिनि उहे असांजे कम जा न रहिया आहिनि ऐं असां सोचूं पिया त इहे जेके इमारतूं आहिनि उहे ज़बून हाली जो शिकार आहिनि, या जेके इहे माज़ी में ईअं थींदो रहियो आहे तक़रीबन 3 दहाकनि में ई तालीम जी सूरत हाल चई सघिजे थो त हथ वठी जेका आहे उहा तालीम जी सूरत हाल जेका आहे उहा तमामु ख़राबु कई वई आहे। हर साल बजट में इज़ाफ़ो कयो वञे थो, उन जे बावजूद बि जेका आहे उहा तालीम ते को ध्यानु न ॾिनो वियो आहे। सिंध हुकूमत जी जेकॾहिं बजट बुक में जेका उन जी तरजीह बिल्कुलु हूंदी, पर अमली तौर ते जेका आहे उनजो कमु किथे बि नज़र न पियो अचे। तालीम जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे। हिननि जे रिपोर्टनि जो मां तव्हांखे जाइज़ो जेका वठूं था त 12,000 खां वधीक जेके आहिनि उहे जेके सरकारी जेके उस्ताद आहिनि उहे स्कूलनि मां गैर हाज़ुर आहिनि। जेकॾहिं इहे घर वेठे जेके आहिनि उहे पघारूं हासिल करे रहिया आहिनि। उनखां अलावा RSU जी हिकिड़ी रिपोर्ट आहे, उन मुताबिक़ त जेका आहे सिंध जेको आहे उहो अॼु बि तालीम जे हवाले सां 4थे नंबर ते बीठल आहे। त ही जेका शर्मिला फारूकी जेका चवे पई त बिल्कुलु तालीम जी सूरत हाल बहितर आहे, पर तालीम जी सूरत हाल तव्हांखे सिर्फ़ु बजट बुक में जेका आहे उहा नज़र ईंदी त उहा बिल्कुलु तालीम जी सूरत हाल बहितर आहे, पर अमली तौर ते हिननि कुझु बि न कयो आहे। तालीम जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे। मां चवंदुसि त जेकी ही डिपार्टमेंट छो ठाहियो वियो आहे, कॉलेज एजुकेशन या स्कूल एजुकेशन जेके उन जे मातहत जेके इदारा अचनि था या उते ऑफिसर वेठल आहिनि उन्हनि खां कमु छो न पियो वरितो वञे? उहो इन करे जो उन्हनि इदारनि में सियासी मदाख़लत आहे ऐं सियासी जेके आहिनि उहे सिफ़ारिशी जेके आहिनि उहे उते उस्ताद भर्ती कया वञनि था। तालीम जो को मयार न आहे। कल्ह तव्हां ॾिसी वरितो त IBA टेस्ट जा जेके नतीजा आया आहिनि GAST जा, त उहो तालीम जे निज़ाम जी मुकमल तौर जेका उहा नाकामी आहे। हिननि खे तालीम जी उहो बिल्कुलु आईनो ॾेखारियो आहे, याने 99% जेके आहिनि उहे उमेदवार, पोणा 2 लख उमेदवार जेके आहिनि टेस्ट में हिसो वरितो, पर उन मां 99% ॿार जेके आहिनि उहे फेल थिया आहिनि।
उन मां अंदाज़ो लॻाए सघो था त सिंध में तालीम तव्हां केतिरी बहितर कई आहे गुज़िरियल 3 बिल्कुलु दहाकनि हुन मां में अंदाज़ो तालीम लॻाए सघिजे थो। त मज़ीद कोताहियूं ॿुधायो त आख़िर छा कोताहियूं आहिनि, या जीअं हाणे असांजा एजुकेशन मिनिस्टर अची चुका आहिनि सरदार शाह साहब, त उहे छा क़दम खणी रहिया आहिनि तालीम खे बहितर कराइण जे लाइ? रोज़ाना त खोड़ सारियूं प्रेस कॉन्फ्रेंसिस उहे कनि पिया ऐं मुख़्तलिफ़ दावा कनि पिया त तालीम ते ध्यानु ॾिनो वेंदो, पर छा ओड़ी असांखे उहो पॉज़िटिव उहे रिज़ल्ट्स असांखे नज़र छो न पिया अचनि? बिल्कुलु इहा इन्हनि जी दावा चई सघिजे थी, छाकाणि जो तालीम जी सूरत हाल जेका उहा ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी पई वञे। पीपल्स पार्टी जी 13 खां 14 सालनि खां हिननि जी हुकूमत रही आहे, हू बहितरी आणे सघनि पिया। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिननि जी दावा साम्हूं ईंदी आहे, कॾहिं तालीमी एमरजेंसी लॻाई वेंदी आहे, कॾहिं जेके आहिनि उहे उस्तादनि जी भर्तियुनि जे हवाले सां जेका उहो चयो वेंदो आहे, पर एतिरियूं जेके आहिनि 45,000 जेके आहिनि उहे पोस्टूं ख़ाली कीअं थियूं? मतिलबु तव्हांजी इहा नाकामी आहे। हर साल जेको आहे हज़ारे उस्ताद जेके आहिनि उहे रिटायर्ड थियनि था, त उनजी जाइ ते तव्हांखे भर्ती करणा हुया। तव्हां एॾो गैप छो ॾिनो जो अचानक इहे पोस्टूं जेके आहिनि उहे ख़ाली थी वयूं? ऐं जेके सालनि खां इहे हिकु त जेके सालनि खां स्कूल जेके बंदि आहिनि ऐं उन्हनि में जेके मुलाज़िम ॼाणायल आहिनि या उन्हनि में उस्ताद जेके भर्ती थियल आहिनि, उन्हनि खे तव्हां जेको आहे पघारूं महीने ते छो था ॾियो? अहिड़ी सूरत-हाल ॾींहों ॾींहुं जेका उहा ख़राब थींदी पई वञे। किथे अञा खैर इहो सभु त उन्हनि खां सिंध हाई कोर्ट जे पारां पुछियो वियो हुयो, जेकॾहिं मां ग़लति नथी चवां त। इहे सवाल त उन्हनि पारां ई पुछिया विया हुया, त उनजे जवाब में उन्हनि खे रिपोर्ट बि कुझु पेश करणी हुई, त उन हवाले सां बि डिटेल्स असां सां शेयर कजो त उहे रिपोर्ट पेश थी न थी, केतिरो अञा बहितरी आणींदा, या हे सिलसिलो बसि ईअं हलंदो रहंदो? ॾिसो, इहो सिलसिलो ईअं हलंदो रहंदो, छाकाणि जो जेसि ताईं जेके आहिनि इहे पॉलिटिकल हुकूमत जी इहा ज़िम्मेवारी आहे तालीम जी बहितरी ऐं हर ॿार खे जेको आहे मुफ़्त तालीम ॾियणु, इहा हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। पर हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारी जेका उहा निभाइण में नाकाम नज़र अचे पई। 13 सालनि में उनखां पहिरीं बि जेके गवर्नमेंट रहियूं आहिनि उन्हनि जी बि जेका उहा लापरवाही आहे, उन्हनि बि जेको ध्यानु ॾिनो आहे। उहे अॼु जेके स्कूल जेके आहिनि माज़ी में स्कूल जेके ठाहिया विया उहे अॼु उताकनि में तब्दील आहिनि ऐं उहे मेहन जा वाड़ा आहिनि। उहे स्कूल जेके आहिनि हाणे सरदार शाह जे मुताबिक़ उहे स्कूल जेके माज़ी में एक्स्ट्रा ठाहिया विया हुआ ऐं कंहिं माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ ठाहिया विया हुआ, उहे स्कूल जेके आहिनि असां बंदि कयूं पियूं पिया। उनजी जेका हाणे सर्वे जेका आहे उहा हलंदड़ आहे। तक़रीबन 10,000 खां वधीक अहिड़ा स्कूल आहिनि ऐं उनखां अलावा तव्हांखे रिपोर्ट मां ॿुधायां त हिननि जी जेका आहे उहा रिपोर्ट आहे, सिंध में एॾी तालीम जी सूरत हाल ख़राबु आहे। ही जेका मां मॉनिटरिंग एंड एवल्यूशन डिपार्टमेंट आहे, उनजे ही जेका स्कूल एजुकेशन जे मातहती डिपार्टमेंट कमु करे थो इदारो, त सिंध में 19,659 सरकारी स्कूल आहिनि जिन में वॉशरूम जी सहूलियत ई मौजूदु न आहे। उनखां अलावा 31,872 अहिड़ा स्कूल आहिनि जिते बिजली बि न आहे। उनखां अलावा 49,103 स्कूलनि मां 47,919 स्कूल अहिड़ा आहिनि जिते लाइब्रेरी जी सहूलियत ई न आहे। 7,000 खां वधीक अहिड़ा स्कूल आहिनि उन्हनि जी इमारत न आहे। तंहिं करे इन्हनि जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राब नज़र अचे पई। शर्मिला फारूकी नाहे वरितो वियो, काई इम्प्लीमेंटेशन न थी आहे अञा ताईं। बिल्कुलु ॾींहों ॾींहुं सूरत हाल ख़राब नज़र अचे पई। तव्हां काल वारी रिज़ल्ट मां अंदाज़ो लॻाए सघो था त केॾा मायूस कुन जेके आहिनि उहे नतीजा आया आहिनि। तमामु ख़राब सूरत हाल आहे। इहो बि चयो पियो वञे, जेका हाल ई में तालीम खाते पारां रिपोर्ट आई आहे त जेके स्कूल्स बंदि पिया कया वञनि उन्हनि खे सिहत खाते हवाले करण जो इरादो रखे पई सिंध हुकूमत। बिल्कुलु इहो मुंहिंजी जेका उहा ॻाल्हि थी आहे तालीम खाते जे अख़्तियारनि सां त जेके इहे स्कूल जेके आहिनि 10,000 उहे हिननि जो चवणु आहे त इहे जेके इमारतूं जेके आहिनि उहे असांजे हाणे कम जूं न आहिनि, छाकाणि जो उन्हनि जे हिननि जेका पॉलिसी ठाहे रहिया आहिनि त उन्हनि जे आसपास जेके आहिनि उहे ॿिया स्कूल मतिलबु फंक्शनल आहिनि ऐं हीअ स्कूल जेके आहिनि उहे हिननि जे कम जा न रहिया आहिनि। कम जा स्कूल न रहिया आहिनि, नाज़रीन खे क्लियर कजो त हिकु स्कूल कम जो छो न आहे, इन मां छा मुराद आहे उन्हनि जी? उन्हनि मां तव्हांखे मां ॿुधायां त हिन जी रिपोर्ट में जेको आहे उहो ॼाणायो वियो आहे त जिते स्कूल आहे ऐं ॿारनि जी उते दाख़िला न आहे ऐं अहिड़ा स्कूल जेके ज़बून हाली जो शिकार आहिनि या उन्हनि जी जेका आहे उहा हालत ख़राबु आहे या उनजे 1.5 किलोमीटर अंदरि जेका एराज़ी में जेका आहे यानी 1.5 किलोमीटर जे अंदरि जेका आसपास एराज़ी में जेके ॿिया स्कूल जेके फंक्शनल आहिनि यानी ही स्कूल जेको आहे उहो एक्स्ट्रा ठाहियो वियो हो माज़ी में, अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि स्कूल जेके आहिनि या 15 खां घटि जेके आहिनि ॿार उनमें इनरोल थियल आहिनि, अहिड़ा स्कूल जेके आहिनि जंहिंजी इमारत न आहे। तंहिं करे इन्हनि स्कूलनि खे जेको आहे उहो हाणे बंदि कयो पियो वञे ऐं हिननि जो मतिलबु हीअ सोचे रहिया आहिनि त इहे इमारतूं जेके आहिनि
उहे जेके आहिनि सिहत खाते हवाले कजनि या इहे इमारतूं जेके आहिनि उहे ॿियनि घर या डिस्पेंसरियूं या कम्यूनिटी हॉल जे लाइ इहे कम जे लाइ उहे आणे सघनि था। तंहिं करे ही तमामु सूरत हाल जेका पाण त अच्छा सगीर, जीअं अवां ॿुधायो त खोड़ सारा उस्ताद जंहिंमें 12,000 उस्ताद शामिल आहिनि पंहिंजे पोस्ट खां गाइब आहिनि, घर वेठे पघारियूं पिया खाइनि, त छा उन्हनि खिलाफ़ को एक्शन कोन पियो वरितो वञे? ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन डिपार्टमेंट आहे, उनजे हिकिड़ो DG हूंदो आहे, उनजे मातहत जेके आहिनि ॿिया ऑफिसर कमु कंदा आहिनि। RSU जी रिपोर्ट बि ईंदी आहे, हर साल जेका उहा रिपोर्ट ईंदी आहे त 12,000 या 10,000 या जेके आहिनि हज़ारनि जी तादाद में हूंदो आहे टीचिंग नॉन टीचिंग अमलो, उन जो जेको आहे ॿुधाईंदा आहिनि त ही गैर हाज़ुर आहिनि ऐं ही मुस्तक़िल तौरु जेके आहिनि गैर हाज़ुर आहिनि, यानी ही ईंदा ई न आहिनि ऐं हिकिड़ा जेके आहिनि हैबिचुअल जेके आहिनि उहे गैर हाज़ुर रहंदा आहिनि। तंहिं करे हर साल सिर्फ़ु इहा रिपोर्ट ईंदी आहे ऐं ॿुधाईंदा आहिनि त हिननि जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं, शोकास ईंदो आहे, पर कार्रवाई थींदी कोन्हे का। सगीर, छा ही सिर्फ़ मामलो सिंध में ई एॾो ख़राब लॻो पियो आहे तालीम जे हवाले सां, या वफ़ाक़, बल्कि जीअं हाणे रिसेंट हिकु रिपोर्ट बि आहे आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन जी, त हुन में 22 मिलियन ॿार पाकिस्तान में स्कूल कोन पिया वञनि, त वफ़ाक़ी लेवल ते बि छा कुझु स्टेप्स कोन पिया खयां वञनि इन मसइले खे कॉम्बैट करण जे लाइ? ॾिसो, जेको आहे उहा तालीम पाण जेको आहे उहो चौथे नंबर ते बीठा आहियूं, यानी हू जेके आहिनि असां खां थोरे अॻिते आहिनि तालीम जे हिसाब सां। तंहिं करे वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे या पंजाब जी जेका उहा तालीम जी सूरत हाल सिंध खां जेका आहे उहा बहितर आहे। सिंध जे हवाले सां जेको आहे पीपल्स पार्टी जी 14 सालनि खां जेका आहे उन सूबे में हुकूमत रही आहे, उन्हनि जेको आहे वोट रही हिननि खे इक़्तिदार में आंदो आहे। उन्हनि जे बचनि जो जेको आहे उन्हनि खे ख़्यालु करणो पवंदो, तालीम जी लाइ उन्हनि खे बहितर सोचणो पवंदो। जेके उस्ताद हू सिफ़ारिशी लॻाइनि था, यानी जेकी तक जा जेकी MPAs आहिनि, उन्हनि खे जेका आहे तालीम या सिहत उन्हनि में जेको आहे कंप्रोमाइज़ न करणी पवंदी। पर अफ़सोस सां चवणो पए थो त हिननि यको जेका 3 मरहलनि में जेका आहे हिननि जेका इक़्तिदार में रहिया आहिनि 14 सालनि खां, ही कंप्रोमाइज़ कंदा रहिया आहिनि। सिफ़ारिशी जेके आहिनि उहे ऑफिसर लॻंदा रहिया आहिनि, जेका हिन वक़्तु बि जेको आहे सेक्रेटरी कल्चर जी उनखे इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे त बाबा तव्हां जेको आहे उहो सिहत जे हवाले सां या तालीम उहा त उन में जेका सियासी मदाख़लत जेका उहा न हुजणु घुरिजे। उते ऑफिसर जेके आहिनि उहे मेरिट ते लॻाए वञनि, जेकॾहिं की उन्हनि जी तालीम जो मयार जेको आहे उहो बहितर करणो पवंदो। तालीम जे लाइ हिननि खे सुठियूं पॉलिसियूं ॾियणियूं पवंदियूं, कॉपी कल्चर जेको आहे उहो ख़तमु करणो पवंदो। जी, कॉपी कल्चर भी तमामु प्रिवेलेंट आहे, पर लास्ट टाइम असांजी कुझु बोर्ड जे चेयरमैन सां ॻाल्हि थी हुई त उन्हनि जो चवणु हुयो त काफ़ी सारनि सेंटर्स ते कॉपी बि ख़तमु थी चुकी आहे, बाक़ाइदा प्रॉपर इंस्पेक्शन कई पई वञे स्टूडेंट्स जी ऐं पोइ हुननि खे अंदरि छॾियो पियो वञे। पर पोइ बि असां मीडिया ते खोड़ सारा अहिड़ा फुटेजिस ऐं इमेजिस ॾिठासीं जिते खोड़ सारा ॿार चीटिंग में मुब्तला हुआ, चीटिंग करे रहिया हुआ, कॉपी करे रहिया हुआ। सो मतिलबु इहा बि ॻाल्हि सची आहे त हिन बार बि खोड़ सारनि जॻहनि ते चीटिंग थी हुई बोर्ड जे एग्ज़ाम्स में। बिल्कुलु, कॉपी कल्चर हिकिड़ो आम आहे, सिर्फ़ु कॉपी कल्चर न, जिते हर जाइ ते जेको आहे उहो तालीम जी जेका आहे उहा निज़ाम जी नाकामी नज़र अचे पई। अच्छा, तालीम जे मयार खे बहितर करण जे लाइ सरदार शाह साहब कुझु चई रहिया आहिनि या वज़ीर आज़म इमरान खान जे पारां का शइ आई आहे त तालीम जे मयार खे कीअं बहितर कयो वञे? जेकर ही हाल ही में IB वारी जेकर असां टेस्ट ॾिसूं त हिन में बि खोड़ सारियूं शयूं क्लियर आहिनि त असांजे सिंध जे तालीम जो मयार केतिरे हद ताईं बेकार थी चुको आहे। बिल्कुलु, जेको आहे उहो तव्हां ॾिसी सघो था त मतिलबु एॾा मायूस कुन नतीजा आया आहिनि, यानी असांजो तालीम जो मयार ॾिसो केॾो हेठि जेको आहे उहो रहिजी वियो आहे ऐं उन ते जेको आहे हिननि यको माना हिननि कम ई न कयो आहे तालीम जे हवाले सां। हर साल जीअं शर्मिला तव्हांखे ॿुधायो त तव्हां कुझु पॉज़िटिव पासा बि आहिनि, बिल्कुलु इन्हनि जे हिसाब सां हूंदा, पर तालीम जी बहितरी जी, हू चवनि पियूं त हलण जे लाइ बि तयारु आहिनि ऐं असीं यकीनन उन्हनि सां हलंदासीं, ॾिसंदासीं त कहिड़ा स्कूल्स आहिनि जेके साफ़ सुथरा आहिनि या जिते वेहण जी जॻह आहे। छो त जेके असां शयूं ॾिसूं पिया, असां फुटेज ॾिसूं पिया, उहे तमामु हैरान कुन आहिनि, जंहिंजे करे असीं उन्हनि खां सवाल पिया पुछूं। तो सगीर, तमामु वॾी महिरबानी, तव्हां सां ख़तमु करण ते बिल्कुलु बि दिलि न पई चवे, तमामु इंट्रस्टिंग फिगर्स तव्हां जेको आहे शेयर कंदा पिया हलो असां सां। तो नाज़रीन, हिते कमर्शियल ब्रेक पिया वठूं, कमर्शियल ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं हिकु ॿिए महिमान सां ऐं मज़ीद हुकूमत ते सवाल उथारींदासीं ऐं इहो डिस्कस कंदासीं त छा तालीम वाक़ई हाणे तरजीह न रही आहे, छा सिर्फ़ु बजट में इज़ाफ़ो करण सां असीं इहो चवंदासीं त तालीम हुकूमत जी तरजीह आहे ऐं हुकूमत ई सिर्फ़ु ज़िम्मेदार न आहे। जेकॾहिं हुकूमत ज़िम्मेदार न आहे तालीम जे हवाले सां त पोइ तालीम आख़िर कंहिंजी ज़िम्मेदारी आहे? हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था।
वेलकम बैक नाज़ी। हिन वक्त असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि हलीम आदिल शेख साहब, जेके ऑपोजिशन लीडर आहिनि। सो उन्हनि खां असीं पुछंदासीं, जीअं त हू तमामु एक्टिव नज़र आया आहिनि तालीम जे मामले में, मुसलसिल सिंध हुकूमत ते तंज़ बि कंदा आया आहिनि स्कूल्स जे मामले में, तालीम जे मयार बाबति। त उन्हनि खां असीं पुछंदासीं त छा इहा ज़िम्मेदारी सिर्फ़ु सिंध हुकूमत ते अचे पई, या इहा ओवरऑल रियासत जी ज़िम्मेदारी आहे? छो त जीअं डेटा अवां सां असीं शेयर कयोसीं त 22 मिलियन स्टूडेंट्स रीसेंट स्टडी जे मुताबिक़ पाकिस्तान में स्कूल कोन पिया वञनि, त उन हवाले सां हुकूमतूं कहिड़ा क़दम वठनि पियूं? अस्सलाम वालेकुम हलीम आदिल साहब, वरी महिरबानी प्रोग्राम में टाइम कढण जे लाइ। जी वालेकुम अस्सलाम। अवां तमामु एक्टिव नज़र आया आहियो जॾहिं बि तालीम बाबति ॻाल्हि थी आहे, ऐं अव्हीं तंज़ बि कंदा आया आहियो सिंध हुकूमत ते। त सर, छा इहा ज़िम्मेदारी सिंध हुकूमत जी आहे सिंध में तालीमी निज़ाम खे बहितर करण जी, या ओवरऑल रियासत खे बि हिन ॻाल्हि ते नज़रसानी करणु खपे? ॾिसो, ॻाल्हि इहा या मुल्क में सिहत हुजे, तालीम हुजे, जेको बि इहे इशूज़ आहिनि उन्हनि जी ज़िम्मेवारी रियासत जी आहे। इहे जेके उहो मिलनि, ऐं तालीम बि हिकिड़ो बुनियादी हुकूक हक़ आहे असांजो। बिल्कुलु। पर जॾहिं 18वीं तरमीम खां पोइ इख्तियारात जेके आहिनि, लाज़मी ॻाल्हि आहे ज़िम्मेवारी रियासत जी आहे, पर उन खां पोइ 18वीं तरमीम खां पोइ एजुकेशन, हेल्थ ऐं ॿिया अहम सभु मामला इहा प्रोविंशियल सब्जेक्ट थी विया। उन खां पोइ रियासत जी ज़िम्मेवारी रही त फंड्स जी जेके डिस्ट्रीब्यूशन आहे थ्रू NFC अवार्ड, उहो सूबनि खे मोकिलणु। उन खां पोइ सूबे जा पंहिंजा रेवेन्यूज़ आहिनि। उन खां पोइ उन जी डिस्ट्रीब्यूशन ऑफ फंड्स ऐं उन जी बहितरी तालीम जी डायरेक्ट थी वई, माना हेठि अची वई, डेवल्यूशन थी वई, उहो प्रोविंशियल सब्जेक्ट थी वियो। ज़िम्मेवारी बिल्कुलु पोइ बि रियासत जी आहे, पर डेवल्यूशन पावर खां पोइ, डेवल्यूशन खां पोइ इहो जॾहिं प्रोविंशियल सब्जेक्ट थियो 18वीं तरमीम में फंड्स बि हिन वटि अची विया। उन खां पोइ जॾहिं हाणे मां पोज़ीशन लीडर सिंध में, मां पार्लियामेंटेरियन सिंध जो आहियां, मां पंहिंजे सूबे जी ॻाल्हि कंदो आहियां। पर जेकॾहिं KP में हालात ख़राबु आहे त उहो बि ठीकु थियणु घुरिजे, पंजाब में ख़राबु आहे त उहो बि ठीकु थियणु घुरिजे, बलूचिस्तान में ॿिनि ख़राबु आहिनि उहे बि ठीकु थियणु घुरिजनि। पर जीअं त मूं वटि ज़िम्मेवारी आहे त पंहिंजे सूबे जे हवाले सां मां सम्झां थो त इन जो इहो आहे त सिंध हुकूमत जी 100% ज़िम्मेदार आहे। इन्हनि गुज़िरियल 13 सालनि में 1.4 ट्रिलियन जो बजट उन्हनि वटि आयो आहे, जंहिंमें डेवलपमेंट बि हर शइ शामिल आहे। उन जे बावजूदि इन्हनि सिंध जी तालीम में बहितरी न आंदी आहे। 69 लाख ॿार जेके आहिनि स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। वॾी तादाद में स्कूलनि में बाउंड्री न आहे, वॉशरूम्स न आहिनि, टीचर्स न आहिनि, डेस्कूं न आहिनि, फैसिलिटीज़ न आहिनि, जंहिंजे करे स्टूडेंट बि न आहिनि। सम्झा थो त हींअर इहे प्योरली ज़िम्मेवारी जेको आहे उहो प्रोविंशियल ज़िम्मेवारी आहे, ऐं सूबो उनखे पूरी करण में नाकाम थी चुको आहे। उनजी मिसाल इहो आहे त मेजर अक्सर अदवार में तव्हां ॾिठो हूंदो त एजुकेशन डिपार्टमेंट में बि असांखे नौकिरियुनि जा स्कैंडल्स आया आहिनि, डेवलपमेंट जा स्कैंडल्स आया आहिनि, असांजे करप्शन जा स्कैंडल्स आहिनि, जेके सभु मेजर स्कैंडल एजुकेशन डिपार्टमेंट में बि आया आहिनि, जंहिंजे करे असांजी तालीम तबाह बर्बाद थी वई आहे। अॼु स्कूलनि में मतिलबु हिकिड़े पासे 69 लाख ॿार जेके स्कूल खां ॿाहिरि आहिनि, ॿिए पासे 10,000 स्कूल चवनि था त बंदि था कयूं। हिकिड़े पासे डेस्कूं ख़रीद था कनि 29,000 जूं, ॿिए पासे चवनि था 10,000 स्कूल बंदि था कयूं। मास्तरनि जी हाणे टेस्ट थियो आहे IBA वारो, उनखे ॿई एंगल ख़ौफ़नाक आहिनि। जेकॾहिं इन में रिज़ल्ट ओरिजिनल आहे पोइ त ॾिसो त इहा तालीम खे किथे पुॼाए छॾियो आहे। 99% जेको आहे फेलियर थियो आहे। जेकॾहिं इहो माना को ॿी शइ आहे त हुनखे अञा ॿी ॻाल्हि आहे। मां सम्झां थो त सिंध जी तबाही जी ज़िम्मेदार ऐं जेकॾहिं तालीमी मयार बाबति ॻाल्हि कजे, आई एम सॉरी मां खे इंटरफेयर पई कयां, जेकॾहिं तालीमी मयार बाबति ॻाल्हि कजे त सर, तालीमी मयार छा सिर्फ़ु सिंध में ई ख़राबु आहे? जेकॾहिं असां ओवरऑल पाकिस्तान में ॾिसूं, छा अवां इन ॻाल्हि सां अग्री कंदव त तालीम खे वाकई में हुकूमत चाहे फेडरल हुजे या प्रोविंशियल हुजे पंहिंजी प्रायोरिटी लिस्ट में कोन पई रखे? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांखे चयो न त रियासत जी ज़िम्मेवारी आहे, पर तालीम मयार मां रिपीट कंदुसि त भली KP में ख़राबु हुजे, बलूचिस्तान में ख़राबु हुजे, पंजाब में ख़राबु हुजे, उनखे ठीकु थियणु घुरिजे। पर फेडरल गवर्नमेंट छा करे? 18th अमेंडमेंट में प्रोविंशियल सब्जेक्ट आहे। असां ॿियो डायरेक्ट कुझु कंदा आहियूं त चवंदा ईस्ट इंडिया कंपनी थी आहियो तव्हां। ॾिसो न, तव्हां आइन में वञो न, असां स्कूल नथा खोले सघूं हिते, असां का शइ नथा करे सघूं। हैदराबाद यूनिवर्सिटी लाइ असां शुरू कया, अॼु ताईं सिंध गवर्नमेंट असांजी ज़मीन क्लियर नथी करे ॾे। मतिलबु छा था करे सघूं असां? इहो उहो चवनि था पैसा ॾियो, असांखे पैसा तालीमी मयार ते छो सिंध हुकूमत कम कोन पई करे? जी
पोइ अवां छा पिया सम्झो तालीमी मयार ते या तालीम बाबति सिंध हुकूमत छो सीरियस असांखे नज़र न पई अचे? हिकिड़ो त इहो पहलू आहे जेको मां ईअं सियासी तौर ते चवंदुसि, उहो त इहो आहे त साईं जेकॾहिं सिंधी नौजवान पढ़ी ईंदो, सिंध जो ॿारु पढ़ी वेंदो त शायदि इन्हनि वॾेरनि खे वोट कोन कंदो। हिकिड़ो त हिकिड़ी ओवरऑल जो इम्पैक्ट आहे, पर मां इहो नथो सम्झां। इशू इहो आहे त इन्हनि लाइ त पैसो खपे, भली जिथां अचे। उहो नथा सोचनि बाबा भली ॿिए पैसे किथां वठो, एजुकेशन टच। उहो चवनि था शायदि मिनिस्ट्री बि हुनखे ॾियनि था जेको सिस्टम करे थो अचे। अलमियो इहो आहे त इन्हनि खे पैसो खपे, भली हेल्थ जो हुजे, एजुकेशन जो हुजे, इवन ज़कात जो बि पैसो हुजे त इहो हलाल थी वेंदो हिननि जे लाइ। इशू आहे त एतिरी करप्शन रची वसी वई आहे, मिनिस्टर बि लॻंदो आहे त डील करे ईंदो आहे त एतिरो मुंहिंजो बजट आहे डेवलपमेंट जो, एतिरो मां तव्हांखे ॾींदुसि। उन खां पोइ उनजी हूंदी आहे त जेको एजुकेशन में डेवलपमेंट साइड हूंदी उन में जितां प्रिक्योरमेंट हूंदी, हे हूंदो हो उन में लॻो हूंदो। बाक़ी मास्तरनि जी भर्ती जाली तरीक़े सां आख़िर डेस्कनि जी ॾिठो न तव्हां, डेस्क ॿारनि खे डेस्क ॾियणु निकिता, उहो कोर्ट जे चवण ते छा कयो, कहिड़ो ज़ुल्म कयो। अॼु तव्हां थोराए थो आहियां मीडिया जो, तव्हांजो सभिनी जो, उन मुंहिंजो साथ ॾिनो। इहो जेको डेस्कूं पिया ख़रीद कनि 3 अरब 30 करोड़ जो टीको पिया लॻाइण, उहो कैंसिल थी वियो। अञा त कैंसिल थियो, पर हीउ सम्झंदा मां सुम्ही वरी वठंदा, असां सुम्हंदा त कोन। मां चवंदो तव्हां बि कोन सुम्हो, जीअं त हीउ इहो प्रिक्योरमेंट न थी सघे। पर जी सर, बिल्कुलु असां जागियल आहियूं। प्रोग्राम जी शुरूआत में शर्मिला साहिबा गॾु हुयूं, उन्हनि चयो त कुझु लियारी जा अहिड़ा बि स्कूल्स आहिनि जिन जी हालत तमामु सुठी आहे। उन्हनि असांखे बिल्कुलु बाक़ाइदा चयो त असीं उन्हनि सां वञूं ऐं उते पंहिंजे टीवी स्क्रीन से ॾेखारियूं त वाकई में हालत सुधरियल आहे, सुधार आयल आहे स्कूल्स में या न। सर, हुननि खां असीं इहो बि सुवाल पुछियोसीं त जेकॾहिं ड्रॉप आउट जे रेशो खे घटि कयो वञे त हुननि सॉल्यूशन इहो ॾिनो त इंसेंटिवाइज़ कयो वञे। त सर, अवां छा सम्झो पिया जेकॾहिं इंसेंटिव्स ॾिना वञनि ॿारनि खे, जेके छोकिरियूं स्कूल्स कोन पियूं वञनि, त दैट कैन बी अ वैलिड सॉल्यूशन टू कॉम्बैट दिस इशू? मां तव्हांखे अॼु जो ॿुधायां थो। अॼु मां घोटकी सां वापसि अचां पियो त ज़िले घोटकी में हिकिड़ो प्राइमरी स्कूल हो, आसिया महर प्राइमरी स्कूल। ॻाल्हि हिते साबित नथी थिए। मां हुते वियुसि त हुते 120 ॿार हुया एनरोल्ड ऐं हिकिड़ो टीचर हुयो। त लाज़मी ॻाल्हि आहे, हिकिड़ो टीचर 120 ॿारनि खे कीअं पढ़ाईंदो, ड्रॉप आउट थींदो। इंसेंटिवाइज़ तॾहिं करो जॾहिं उन्हनि खे न अचनि। 120 ॿार हुया, पर उनजी वीडियो बि अॼु रखी आहे सोशल मीडिया ते। उन में हिकिड़ो टीचर हो। उन आसिया महर घोटकीअ में जेको हाई स्कूल हो उन में 130 स्टूडेंट्स हुया, जंहिंमें हिकिड़ो टीचर हुयो। इन आसिया महर में गर्ल्स स्कूल हो, उन में 50-60 असांजी शागिर्दाणियूं हुयूं, उन में हिकिड़ी लेडी टीचर हुई। जॾहिं इहो हाल हूंदो त ड्रॉप आउट छो न थींदो? जॾहिं ॿारनि खे स्कूल में बाउंड्री वॉल न मिलंदी, ड्रॉप आउट छो न थींदो? स्कूल में वॉशरूम न हूंदो, ड्रॉप आउट छो न थींदो? स्कूल में टीचर्स न हूंदा, ड्रॉप आउट छो न थींदो? स्कूल में यूनिफॉर्म न मिलंदी, जूता न मिलंदा, बुक्स न मिलंदा, त ड्रॉप आउट छो न थींदो? स्कूलनि में डेस्कूं न हूंदियूं त ड्रॉप आउट छो न थींदो? स्कूलनि में पीअण जो पाणी न हूंदो त ड्रॉप आउट छो न थींदो? असां इंसेंटिवाइज़ त पोइ कयो न, जेकी बेसिक राइट आहे उहो त ॾियो, उन खां पोइ ॾिसो छा करिणो आहे। ठीकु, बहरहाल असीं हुननि सां ज़रूरु गॾु वेंदासीं, उहे इमेजिस बि ज़रूरु नाज़रीन खे ॾेखारींदासीं जीअं हुननि जे मुताबिक़ त जिते स्कूल्स साफ़ सुथरा लॻा पिया आहिनि उहे बि असां ज़रूरु ॾेखारींदासीं। त बहरहाल वॾी महिरबानी, हलीम आदिल साहिब असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु हुया। हुननि जो बि इहो चवणु आहे त सिंध तालीम बाबति जेको निज़ाम आहे तमामु बुरो लॻो पियो आहे ऐं सिंध हुकूमत खे खपे त हिन ते नज़रसानी करे। पर बहरहाल तालीम हिकु अहिड़ो चैलेंज आहे तालीम में खे सुधार, मुल्क में सुधार आणण जे लाइ, त उन में प्रोविंशियल हुजे या फेडरल हुजे, ॿिन्ही खे तालीम ते कमु करणु खपे। सियासत न करणु खपे बल्कि कमु करणु खपे, क्वालिटी इम्प्रूव करणु खपे। जीअं अमी ये IBA जी टेस्ट ॾिठी, इन में बि क्वालिटी जो वॾो मसइलो लॻो पियो हुयो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जॾहिं तव्हां उन्हनि टेक्निकल स्किल्स ते इन्वेस्ट न कंदव, प्रॉपरली पढ़ाईंदव न, त ॿार प्रोड्यूस बि ओतिरो न करे सघंदो, ओतिरो पंहिंजो हुन में न रिज़ल्ट ॾेखारे सघंदो। सो असांखे टीचर्स जी ट्रेनिंग ते बि कमु करणु खपे, थोरो इन्वेस्ट करिणो पवंदो, तॾहिं वञी ही तालीम जो निज़ाम दुरुस्त थींदो। ऐं जेकॾहिं सियासत बि न थींदी तॾहिं बि तालीम जो निज़ाम वॾे पैमाने ताईं दुरुस्त थी थो सघे। सो इंशाल्लाह मुलाक़ात थींदी अॻिले प्रोग्राम में। पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। इजाज़त ॾींदा लैला निसार खे। अल्लाह हाफ़िज़।